अहम खबर मांकींदासीं। लाड़काने जी चांडका अस्पताल में एमएस जी सीट तकरारी बणिजी वई आहे। ऑफिस में 2 एमएस कुर्सी ते वेही रहिया आहिनि। अॻूणो एमएस डॉक्टर मुबशिर कोलाची खे सर्विस ट्रिब्यूनल स्टे ऑर्डर जारी करे छॾियो आहे, जॾहिं त 4 जुलाई ते सिहत खाते पारां चांडका अस्पताल जे एमएस मुबशिर कोलाची खे बदिली करे न्याज़ डहर खे मुक़रर कयो वियो हो। अॻूणे एमएस मुबशिर कोलाची अदालत सर्वे ट्रिब्यूनल में अपील कई हुई त हू 3 अगस्त 2024 ते रिटायर थींदो। कानून तहत ट्रांसफर नथो करे सघिजे। सर्वे ट्रिब्यूनल अहिड़ो स्टे जारी कंदे मुबशिर कोलाची जी बदिली रोके छॾी। अॼु ऑफिस अची ॿीहर चार्ज वरिती आहे, जॾहिं त ॿियो मुक़रर थियल एमएस न्याज़ डहर पिण साॻी ऑफिस में ॿी कुर्सी ते वेठल आहे। हिकु भेरो ॿीहर वाक़िआ कंदासीं। लाड़काने जे चांडका अस्पताल में एमएस जी सीट तकरारी बणिजी वई। ऑफिस में 2 एमएस कुर्सी ते वेही रहिया। अॻूणो एमएस डॉक्टर मुबशिर कोलाची खे सर्विस ट्रिब्यूनल स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। 4 जुलाई ते सिहत खाते पारां चांडका अस्पताल जे एमएस मुबशिर कोलाची खे बदिली करे न्याज़ डहर खे मुक़रर कयो वियो हो। अॻूणो एमएस मुबशिर कोलाची अदालत सर्विस ट्रिब्यूनल में अपील कई हुई त हू 3 अगस्त 2024 ते रिटायर थींदो। कानूनी तहत ट्रांसफर नथो करे सघिजे। सर्वे ट्रिब्यूनल अहिड़ो स्टे ऑर्डर जारी कंदे मुबशिर कोलाची जी बदिली रोके छॾी। अॼु ऑफिस अची ॿीहर चार्ज वरिती आहे, जॾहिं त ॿियो मुक़रर थियल एमएस न्याज़ डहर पिण साॻी ऑफिस में ॿी कुर्सी ते वेठल आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाड़काने खां ब्यूरो चीफ मुनवर लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर, वधीक आगाह कजो। जे उत्तर सिंध जी तमाम वॾी अस्पताल चांडका अस्पताल जी एमएस वारी कुर्सी जेकी आहे उहा तकरारी बणिजी वई आहे। 4 जुलाई ते जेको अॻूणो एमएस हो डॉक्टर मुबशिर कोलाची सिहत खाते पारां उनखे बदिली करे नओं एमएस डॉक्टर न्याज़ डहर खे मुक़रर कयो वियो हो, जेको हिन वक़्त ताईं उन चार्ज हुई उन वटि। जंहिंखां पोइ अॻूणो एमएस डॉक्टर मुबशिर कोलाची सर्विस ट्रिब्यूनल में अपील दाख़िल कई हुई त हू 3 अगस्त ते रिटायर थी रहियो आहे। पाकिस्तान जे आइन ऐं कानून मूजिबि जेको माण्हू रिटायर थिए थो त उनखे ट्रांसफर नथो करे सघिजे, जंहिंजे करे हुन अपील कई त मुंहिंजी जेकी ट्रांसफर आहे बदिली आहे रोकी वञे। जंहिंखां पोइ सर्विस ट्रिब्यूनल अहिड़ो स्टे ऑर्डर जारी कयो ऐं उनजी जेकी बदिली आहे उहा रोकी वई आहे। जंहिंखां पोइ अॼु दिलचस्प सूरत हाल इहा थी आहे त लाड़काने जी चांडका अस्पताल में जेके एमएस ऑफिस आहे उन में 2 जेके एमएस आहिनि, हिकिड़ो हिकिड़े तरफ़ खां कुर्सी ते वेठो त ॿियो ॿिए तरफ़ खां कुर्सी ते वेठल हो। दिलचस्प सूरत हाल नज़र आई जॾहिं उन्हनि सां धरती टीवी पारां ॻाल्हि ॿोल बि कई वई त न्याज़ डहर जो इहो चवणो हो त लाड़काने जी चांडका अस्पताल में जेको आहे आला अख़्तियारनि खे झोल नज़र आया, महसूस थिया। जंहिंखां पोइ मुबशिर कोलाची खे हटाए मूंखे मुक़रर कयो वियो 4 तारीख़ ते ऐं मां मुसलसल पंहिंजी उहा ड्यूटी सर अंजाम ॾेई रहियो आहियां। ऐं हुन चयो त जेको स्टे ऑर्डर जारी कयो वियो आहे उहो कंडीशनल तरह ऑर्डर खे रद्द करे थो, उहो नोटिफिकेशन खे कंहिं बि सूरत में सस्पेंड ऑर्डर नथो करे सघे। ॿिए पासे मुबशिर कोलाची जो इहो चवणु आहे त हू पंहिंजो जेको स्टे ऑर्डर उनखे जेको जारी कयो वियो उहो कानून तहत आहे ऐं पाकिस्तान जे आइन ऐं कानून मूजिबि उनखे जेको आहे हितां बदिली नथो करे सघिजे। जंहिं करे उहो ऑफिस में आयो ऐं ऑफिस में जॾहिं वेठो त ॿिए पासे जॾहिं ॿियो एमएस बि वेठल हो त ॿिन्ही में जेको आहे तकरार साम्हूं नज़र आयो ऐं ॿिन्ही जे बयान में बि जेको तज़ाद नज़र आयो। ऐं मुबशिर कोलाची जो इहो चवणो हो त सर्विस ट्रिब्यूनल अहिड़ो फ़ैसिलो कयो आहे ऐं 3 अगस्त ते उहो रिटायर थी रहियो आहे। जेसीं ताईं उहो रिटायर थींदो तेसीं ताईं उहो पंहिंजो कमु जारी रहंदो। पर हिन वक़्तु जेकी आहे सूरत हाल आहे उहा तकरारी नज़र अचे पई। जी ठीकु आहे मुनवर, वॾी महिरबानी लाड़काने खां तफ़सील ॾिना।